प्रोग्राम सिंध डेस्क में भलीकार काई साहब पाण पंजाब जी सूरत हाल जो जाइज़ो वरितोसीं। इमदाद बि काफ़ी अहम ॻाल्हियूं ॿुधायूं। या वॾी हिकिड़ी ट्रेजिडी आहे त असांजे सियासत में हिन वक़्तु तशद्दुद जिस्मानी फिज़िकली जेके हेॾा पढ़ियल लिखियल माण्हू जेके पंहिंजे लखे माण्हुनि जा वोट खणी ऐं ऐवाननि में अचनि था, उहे बि इन तरह सां जीअं इमदाद ॿुधायो पियो त हुनखे जेको आयोडीन लॻल हुई पंहिंजो परवेज़ इलाही साहब खे, ऐं इहो सॼो ड्रामेबाज़ी थी आहे, सभु कुझु थियो आहे। ख़ैर हिन जी बि जांच त थियणु खपे, पर हाणे हमज़ा शहबाज़ जांच कराईंदो त हुन ते केरु एतबार कंदो हुन पासे खां। ख़ैर अच्छा, हाणे हलूं था पाण इस्लामाबाद जी जेका सूरत हाल आहे त हिन वक़्तु अञा ताईं शहबाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजी काबीना कोन ठाहे सघियो आहे। ऐं पाण जेॾी महिल हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं उन वक़्तु ताईं त अञा ताईं मुंहिंजो ऐलान कोन थियो आहे, पर ॿुधायो इहो पियो वञे त को 80% 90% तक़रीबन इतफ़ाक़ राय थी वियो आहे ऐं नाला जेके आहिनि कुझु उन्हनि फ़ैसिलो करे छॾियो आहे। तव्हांजे ख़्याल में छा के इख़्तिलाफ़ हूंदा, के वज़ारतुनि जो पसंदि जे वज़ारतुनि जो मामिलो हूंदो, छा हूंदो, छाजे करे लेट पई थिए? ज़रदारी साहब जी अॼु जेका ॻाल्हि ॿोल हली आहे जेका तव्हांखे सभिनी ॿुधी हूंदी, उन में त हुन चयो त असां जेको आहे सो पहिरियों पंहिंजनि ॿियनि दोस्तनि खे अकोमोडेट करणु चाहियूं था, पोइ असां कंदासीं। ऐं वरी बि हुन जेका ॻाल्हि कई उहा की थी सघे थो असां जेको आहे सो शामिल न थियूं। हाणे इहे ॿ शयूं जेके आहिनि त शामिल न थियण जो सबबु कहिड़ो आहे त तव्हां जेको आहे सो कंहिंखे अकोमोडेट करणु चाहियो था, ऐं जेकॾहिं नथा शामिल थियणु चाहियो त माना त ॿी सबबु आहे त को इख़्तिलाफ़ आहे, ॿियनि मामलनि जो को प्रॉब्लम आहे। पर जेकॾहिं ईअं बि हुजे त पोइ स्पीकर छो क़बूल कंदा, स्पीकरशिप त क़बूल न कंदा। ऐं इख़्तिलाफ़ मुंहिंजे ख़्याल में का स्ट्रेटजी आहे, को स्ट्रेटजी हूंदी की ॿियनि मामलनि में, त पोइ हिनखे जेको आहे सो इहो त बहरहाल इहो कैबिनेट ठहण खां पोइ ई समूरो जेको आहे सो सिमोदली ई हलणु शुरू कंदा। फ़िलहाल त इहे मामला आहिनि जेसि ताईं हू तइ करे वठनि त छा थियणो आहे। पर जेके सभ खां वधीक चैलेंजिस आहिनि उहे सूबाई हुकूमतुनि खे घटि, वफ़ाक़ी हुकूमत खे सभ खां वधीक आहे, छो त इकोनॉमी जो प्रॉब्लम्स आहिनि, आलमी सूरत हाल जो प्रॉब्लम आहे, अंदरूनी सूरत हाल जा मसइला आहिनि। त हीउ जेको शहबाज़ शरीफ़ खे जेको वक़्तु मिलियो आहे, जेको टाइम मिलियो आहे, उहो कोई एॾो सवलो ऐं आरामदह न आहे जो हू को हुनखे को इंजॉय करे सघे, या जेको आहे सो हुनखे या को टाइम मिलियल आहे जंहिं मां बहितर खां बहितर नतीजा। तमामु महदूद टाइम आहे ऐं तमामु महदूद मुख़्तसिर टाइम में हुनखे जेका कारकर्दगी ॾेखारणी आहे ऐं पाण खे मञाइणो आहे त उहो जेको आहे सो इन में ई करे सघो। हाणे सम्झो त सिर धड़ जी बाज़ी जेका लॻाए जेकॾहिं हू कुझु करणु चाहे थो त करे सघे थो, जेके सूरत हाल जेॾी संगीन आहे। पर इन लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे जेके इतिहादी आहिनि उन्हनि खे संभाले हले, उन्हनि खे राज़ी रखण जो प्रॉब्लम आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में इतिहादी बि उहे आहिनि जेके सवाइ MQM जे बाक़ी को नख़रा वखरा घटि करण वारा आहिनि, जेके हर मामूली ॻाल्हि ते मूंखे पाणी छो घटि मिलियो, मूंखे चांहि में पती छो घटि वधीक न हुई, त इन क़िस्म जे मामलनि ते मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो हिकिड़ो रहियो आहे त हू पंहिंजो वेट वधाइण जे लाइ इहे सिलसिला कंदा रहिया आहिनि। पर ॿिया मामला जेके अख्तर मिंगल आहे या बाप पार्टी आहे या ॿिया जेके मामला आहिनि, इहे सभई सभिनी जूं डिफरेंट इशूज़ आहिनि जिन खे उहो एड्रेस करणु चाहींदा। उहो छो त बलूचिस्तान जा मसइला जेके बेसिक इशूज़ आहिनि उन्हनि ते आहिनि। हाणे उन्हनि खे उहो कीअं गॾु खणी हलाए। ऐं ॿियो वॾो ऐलान जेको हुन कयो उहो कयो NFC अवार्ड जो, त थी सघे थो असां NFC अवार्ड बि हिन दौरान ॾेई वञूं। जेकॾहिं इहो कुझु थिए थो त इन समूरे मसइले खे हिकु तरफ़ रखी बि, त पोइ बाक़ी प्रेसिडेंट वारो मामिलो आहे उनखे हू कीअं हल करणु चाहिनि था। सिंध में ख़ुदि गवर्नरशिप जो मामिलो आहे उहो रुकियो पियो आहे, अञा फाइनल न थियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो जेसि ताईं हीअ कैबिनेट वफ़ाक़ी काबीना न ठहंदी तेसि ताईं हीअ शायदि फ़ैसिलो न थी सघे। पर अञा KP जो मामिलो रहियो पियो आहे, बलूचिस्तान जो मामिलो रहियो पियो आहे। मूंखे नथो लॻे त बलूचिस्तान हुकूमत खां वधीक सर्वाइव करे सघंदी जेका पोज़ीशन रही आहे। माना सभ खां वॾो क़िलो जेको हुनजो हुयो पंजाब गवर्नमेंट, उहा त वई हली। हाणे ॿियो हिनखे सभ खां मज़बूत जेको आहे उहो आहे पिशावर, मतिलबु ख़ैबर पख्तूनख्वा गवर्नर त JUI जो लॻाए सघंदा न बलूचिस्तान में, पर कुझु जेसि ताईं कैबिनेट ठाहिनि त सही न, पहिरियों काबीना ठाहींदा त उन खां पोइ जेको आहे हीअ बि अञा ॻाल्हियूं त पंजाब जो गवर्नर जे हवाले सां बि बाबा फाइनल थी वियो आहे या जेको कुझु थियो, त इहे सभु शयूं हलनि थियूं पियूं। त इन सूरत हाल में जेको सभ खां वधीक रुगो ॿी ॻाल्हि इहा आहे त रुगो हीउ मामिलो वॾो मामिलो सिर्फ़ु शहबाज़ शरीफ़ लाइ न आहे,
ही ख़ुदि सभिनी पार्टियुनि जे लाइ इत्तेहादी पार्टियुनि जे लाइ आहिनि जेके गॾु जेको अॼु जीअं बिलावल भुट्टो साहिबु चयो त ही यूनाइटेड गवर्नमेंट आहे, माना गॾियल गवर्नमेंट आहे। जी जी। त इहो त चैलेंजिस बि सभिनी खे फेस करणा आहिनि ऐं सभिनी मामलनि खे बि गॾिजी ॾिसणो आहे हिननि खे। ऐं मूंखे जेतिरे क़दुरु ख़बर पई आहे त जे पीपल्स पार्टी इन जे करे अवॉइड करे थी त असां स्पीकर जो उहिदो त ठीकु आहे, इवन सदर जो बि जेकॾहिं थी थो वञे त उहो बि ठीकु आहे, सेनेट चेयरमैन जो बि थी सघे थो, पर असां का वज़ारत न वठूं। इन जे करे जो ॿुधण में इहो आयो आहे त भई हू चाहिनि था त भई असां जेकॾहिं हिन में शामिलु थींदासीं त असां अॻिते हली ईंदड़ इलेक्शन में पोइ थी सघे थो त असां उअं ई हिन पीरियड में, छाकाणि हीअ त का डिघी मुदत जे लाइ त आहे कोन, हीअ को 8-10 महीननि जी कहाणी आहे। त उन में हू चवंदा त को हुकूमत जेकॾहिं का कारकर्दगी न ॾेखारे सघी त पोइ इहो बैड नेम असांजे मथां ईंदो स्ट्रेटजिकली। बाक़ी हूअं गॾु त आहिनि न, बैड नेम त हाणे बि जेकॾहिं थियो त पोइ बि ईंदो, छो त नवाज़ शरीफ़ खे मञाइण वारो त ज़रदारी साहिबु आहे न। उन शहबाज़ शरीफ़ जे लाइ या नो कॉन्फिडेंस मूव जे लाइ इहो समूरो कमु त ज़रदारी साहिबु कयो। हाणे जेके ज़रदारी साहिबु पाण पोइ हिते पेर थो करे त पोइ उहो चवंदो असांखे तव्हां फासाए तव्हां ॿाहिरि कीअं निकिरी वियो। त मुंहिंजे ख़्याल में एॾो सवलो न आहे त हू जेको हिन मामले में बि शामिलु थी वञे, को 2-3 वज़ारतूं बराबरि आम वज़ारतूं आहिनि। बिलावल साहिब जे लाइ चयो पियो वियो न त उनखे फॉरेन मिनिस्टर कनि पिया। उन में इन करे जो फॉरेन मिनिस्टर जे लाइ जेको रुकावट आहे उहो ख़ुदि पाण बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, जेके ख़बर पवे थी उहा इहा आहे त उहो चए थो त बाबा हिकिड़ो पॉलिटिकल पार्टी जो मां हेड आहियां, मां जेको आहे सो कीअं जेको आहे सो वञी उन कैबिनेट में वियां जंहिंजी प्रेसिडेंट सदारत जेको आहे सो ॿी पार्टी जो हेड कंदो हुजे। में हिकिड़े अनाऊं हूंदी आहे ॿियूं बि जेके बि जेका बि शइ आहे उहा इहा आहे त ही मामला अञा हलनि था बाबा त ही फॉरेन मिनिस्टर वठूं न वठूं। जे फॉरेन मिनिस्टर में त पीपल्स पार्टी वटि इलाही वॾा नाला ॿिया पिया आहिनि, उहो त वठी सघनि था। ऐं श्री रहमान आहे, खर साहिबु आहे, ॿियनि बहितर क़िस्म जो फॉरेन मिनिस्ट्री हलाए। अच्छा, हाणे भला अचूं था हिन ॻाल्हि ते त भई जेका शहबाज़ शरीफ़ साहिबु पहिरीं तकरीर कई मुंतख़िब थियण खां पोइ, त उन में हुननि चयो त भई असां कंहिंखां बदिलो कोन वठंदासीं, जंहिंखे एप्रिशिएट कयो वियो आहे ऐं चयो वियो आहे त ॾाढी तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा त पंहिंजे मुल्क में एहतसाब ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि, पहिरियां एहतसाब पोइ इंतिखाब, हिन तरह जा नारा त हमेशह खां ॿुधंदा था अचूं। त इहो तव्हां सम्झो था त हीअ इंतकाम ऐं इन्हनि शयुनि खां पासीरो रहंदा, छाकाणि त अॼु जंहिं नमूने सां हिक ॿिए सां उन्हनि पंजाब असेंबली में बिहेव कयो पिए, त जीअं जेके तबसरा थियनि पिया त ॻाल्हि इहा त रुॻो हिननि कोन पिए कयो, पर हुननि बि उअं ई रिएक्ट पिए कयो, साॻिए ई तरीक़े सां थियो पिए। त इहो बि त सुठी ॻाल्हि कोन्हे न, तमामु ग़लति ॻाल्हि आहे। ऐं हीअ चवनि था त भाई असां इंतकाम जी सियासत न कंदासीं, बिल्कुलु नथा कनि, पर हू जेके चवंदा बाबा तोशाखाना केस खे छा कंदासीं, ज़ाहिर आहे जेको कानून रस्तो वठंदो। जेकॾहिं फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो थो अचे त छा कंदा हू, ज़ाहिर आहे जेको मामिलो आहे करिणो पवंदो। त जीअं जीअं आहिस्ते आहिस्ते ॿियूं शयूं जेके खुलंदियूं वेंदियूं त ज़ाहिर आहे उन में जेके मुलविज़ माण्हू आहिनि या जेके ॿियूं शयूं आहिनि उनखे त जेको आहे सो हुनजो करिणो पवंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, उहा वाज़े तौर ते जेका ख़ुदि जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ बि चई, इंटरव्यू में बि कई त असां नेब खे जीअं जो तीअं रखण जे पोज़ीशन में न आहियूं, न असां हिनखे रखणु था चाहियूं। हू हिन में चेंज आणणु था चाहिनि। उहा चेंज सभ खां वॾी इहा आहे त नेब खे जेको अख़्तियार आहे त मतिलबु इल्ज़ाम खां अॻु में माण्हू खे खणी वञे, इहो तमामु वॾो ख़तरनाक ॻाल्हि आहे। त को गिरफ़्तार करण खां पोइ था पुछनि त तुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, ऐं साबित कर तूं, माना साबित करणु वरी उनजो कमु आहे। माना मां इल्ज़ाम हणां कंहिं ते त बाबा हिते हिन चोरी हो नेब जी पार्लियामेंट जेकॾहिं फ़ाल हुजे ऐं पार्लियामेंट ईमानदारी सां पंहिंजो उअं ई कमु करे त पार्लियामेंट खां वधीक कहिड़ो एहतसाब जो इदारो हूंदो आहे। हीअ त सॼो इंतकाम जे लाइ हिकिड़ो टिकसार ठहियलु आहे, ख़ुदि इन्हनि पार्टियुनि जे तरफ़ां ई ठहियलु आहे। माज़ी में सैफ़ुर रहमान वारो जेको एहतसाब कमीशन हुई या कंहिंजी ठहियलु हुई, हिननि जी ठहियलु हुई। हलो चलो ठीकु आहे, हाणे वक़्त सां गॾु ई सुधरिया आहिनि या सिखिया आहिनि, त हीअ इन्हनि मां जान छॾाइनि। इन्हनि इदारनि जी छा ज़रूरत आहे, जॾहिं चूंडियल इदारनि खे मुकमल अख़्तियार आहे त हू कानून साज़ी करे ऐं उन में उन जूं पार्लियामेंटी कमेटियूं आहिनि, स्टैंडिंग कमेटीज़ आहिनि, उन्हनि जूं ॿियूं जे पब्लिक अकाउंट्स कमेटी, तमामु इम्पोर्टेंट कमेटी आहे। हा, त पोइ छो उन्हनि खे छो नथा यूटिलाइज़ कनि। अच्छा, पब्लिक अकाउंट्स कमेटी तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। हिन में त उहे कुझु शयूं जेके आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां मफ़ादम तहती हलाइनि था। ऐं तव्हांखे यादि हूंदो त 2010 में जेको आहे सो जेको जॾहिं अरड़ी तरमीम वारो मामिलो हलियो पए त
तॾहिं ई PMLN खे चयो वियो हो त तव्हां हिन कानून खे तब्दील कयो नेब वारे कानून खे, तॾहिं हू राज़ी कोन थिया हुआ ऐं इहो जीअं जो तीअं रहणु ॾिनऊं। नतीजे में उहो सॼो उन्हनि जे ॻीची में पवणो आहे। त हाणे सभ खां पहिरियों जेको सबक़ु सिखियो आहे हिननि स्पेशली मुस्लिम लीग नून वारनि, त हाणे हू चाहिनि था असां हिनखे तब्दील कयूं। हाणे तब्दील करण जो मक़सदु हुन में मॉडिफिकेशन कंदा के चेंज कंदा, मुंहिंजे ख़्याल में को समूरो इदारो बंदि न कंदा, बाक़ी उन में कुझु ज़रूरी बेसिक जेके चेंजिस आहिनि उहे करे उनखे इहो हिकिड़ो छॾे ॾींदा पियो हुजे। पर जॾहिं पब्लिक अकाउंट्स कमेटी में हर डिपार्टमेंट जी हर शइ डिस्कस में अचे सघे थी, उन ते नज़र रखी सघनि था, त पोइ बाक़ी शयुनि जी बाक़ी ॿिया पॉलिटिसाइज़ न कनि ऐं ऑनेस्टली ईमानदारी सां उन्हनि शयुनि खे ॾिसनि। ॿी ॻाल्हि इहा त हीउ जेको अरिड़हीं तरमीम खां पोइ इहो जेको एहतिसाब वारो मामिलो आहे उहो सूबनि जो आहे, मर्कज़ जो हुन सां को तालुक़ु कोन्हे को हाणे। सही। पर हाणे उहो हिकिड़ो जॾहिं जेसिताईं हीउ कानून मौजूदु आहे उन खां पोइ हर सूबो जेको आहे पंहिंजे हिसाब सां छो त तव्हां ॾिसो त ख़ैबर पख्तूनख्वा में त नेब खे उन्हनि पंहिंजो हिसाब करणु ॾिनो ई कोन, उन्हनि ख़तमु ई करे छॾियो हुनखे। त हाणे जॾहिं पंहिंजी मामिलो अचे थो ईअं त ॿियनि जे मामलनि में हीअं त ॿुधाइरा आहे हर इन अहिड़े इदारे जा जेके लुकनाज़ आहिनि, जेको शयूं आहिनि जंहिंजे करे ॿियनि खे प्रॉब्लम थिए थो, उनखे कढी छॾणी सभ खां वधीक बहितर आहे त हुनखे बहितर करे छॾनि। अच्छा कैं साहब, वक़्तु ब्रेक जो थियो आहे, नाज़रीन हलो था ब्रेक ते, ब्रेक तां वापसि अची वरी पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं।